अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। ऐं हाणे मीरपुर बठोर मां अशरफ चांडियो जी हीअ रिपोर्ट। पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जे हिदायतनि ते बरसाति मुतासिर ॻोठनि जो दौरो करे जाइज़ो वठूं पिया। आवाम खे ॾुखीअ घड़ीअ में अकेलो न छॾींदासीं, अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार ज़िले सिजावल जे MP हीर सूहो मुख़्तलिफ़ ॻोठनि साले मोहम्मद दौरानी, अल्लाह बचायो परियाड़, शरीफ़ खोड़, सत्याणी शरीफ़ ऐं ॿियनि इलाइक़नि जे दौरे दौरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। इन मौक़े ते MP हीर सूहो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त माण्हुनि खे बरसाति सां गॾु सुम नालनि बि ॿोड़ियो आहे, जंहिंमें तेलको मीरपुर बठोरो बुरी तरह मुतासिर थियो आहे। हिन चयो त सुम नालनि जी नाक़स खाटी ऐं सफ़ाई न थियण करे हिते माण्हुनि जा फसल तबाह थी विया आहिनि। केतिरनि ई माण्हुनि जा घर किरी पट पइजी विया आहिनि। हिन ॻोठाणनि जी हर हाल में मदद करण जो अज़म वर्जायो।